ॿुधायो उन अल्लाह जे वलियन ॿुधायो जेको पीरन जे पीर दस्तगीर जे दर ते लोटो खणी मुसाफ़िरन खे वज़ू कराईंदो आ उन जो वसीलो वठी अल्लाह खां घुरंदा हूं मुंहिंजा मालिक जेको दस्तगीर जे दर ते लोटो खणी ड्यूटी ॾे थो इन जो वसीलो असांजी दुआ क़बूल कर हथड़ा खाली न भरा। पीरान पीर दस्तगीर जे दरबार में अहिड़ा ॿ शख्स रहंदा। हिकिड़ो जेको भी मेहमान ईंदो हो उन जी जुतियूं संभालींदो हो, जेको अचे जुती ठाहे रजल जे दरबारनि ते सिलसिलो आहे। अहिड़ी तरह छो त पीरान पीर दस्तगीर जी दरबार में कसीर तादाद में ईंदा आहिनि, तक़रीर में ईंदा त 70,000 माण्हू। ॿियो वरी फ़क़ीर हो जेको मेहमान अचे हा त हुनखे लोटो खणी करे वज़ू कराए हा, हुन जी ड्यूटी आहे। जेको लोटो खणी करे वज़ू कराईंदो हो हुनखे इल्मु न हो। दस्तगीर सुने जे दर ते ड्यूटी ॾींदे ॾींदे 40 साल गुज़री विया। हाणे हिकिड़ो पियो सर जो लोटे वारो फ़क़ीर, ॿियो वरी जुतियुनि वारो फ़क़ीर। लोटे वारे फ़क़ीर ॻाल्हायो जुती वारे फ़क़ीर 40 साल तोखे बि थिया आहिनि मूंखे बि थिया, छा मिलियो आहे? दस्तगीर सुने जे दरबार में 40 साल जो थिया आहिनि त छा मिलियो आहे असांखे? अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। बसि ईअं सलाह कयूं त हाणे भला कुझु असां ॿियो जहान बि ॾिसूं, सैर सफ़र कयूं, कुझु घुमूं। बसि हिकिड़ा 2 वली आया दस्तगीर सुने जी दरबार मां थी करे जॾहिं वापसि मोटिया त उन्हनि खे इहा ख़बर न हुई त हे दस्तगीर सुने जे दर जी ड्यूटी ॾींदा आहिनि। उन वलियनि खे हिननि चयो त असां तव्हां सां हलंदासीं। हुननि चयो भले हलो। सफ़र रवाना थिया। जॾहिं जो सारो ॾींहुं गुज़रियो त लोटे वारो फ़क़ीर हुनखे बुख लॻी। हुन चयो हाणे बुख ॾाढी लॻी आहे, बर्दाश्त खां ॿाहिरि आहे, महिरबानी करे हाणे कुझु न कुझु बिलो कयो खाइण पीअण जो, न त बर्दाश्त नथो थिए। अल्लाह अकबर। हुन फ़क़ीरनि मुसलो विछाए बरकातूं नफ़िल पढ़ी करे दुआ घुरी करे बस कयां त दस्तरखान मानीअ समेत अची दस्तरखान लथो, लंगर खाधऊं, वरी रवाना थिया। 24 कलाक गुज़रिया त वरी दाह कई फ़क़ीर, हाणे बुख लॻी आहे, बर्दाश्त कोन्हे। वरी ॿिए फ़क़ीर जेको वली हुननि सां गॾु हो उन बि मुसलो विछाए करे नफ़िल पढ़ी करे दुआ घुरी करे बस कई। अल्लाह अकबर। हाणे टियों जॾहिं ॾींहुं गुज़रियो, बुख ॾाढी लॻी। हाणे हुननि चयो त असां त दुआ घुरीसीं, हाणे या वारो तव्हांजो, जे बुख मरो त बि तव्हांजी मर्ज़ी, जे दुआ घुरो त बि तव्हांजी मर्ज़ी। उन फ़क़ीरनि चयो त हाणे असांखे त कुझु ईंदो ई कोन्हे, दुआ बि न घुरण ईंदी आहे, असां छा घुरूं? उन्हनि चयो त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जे बुख मरो त बि तव्हांजी मर्ज़ी, जे अल्लाह खां घुरो त बि तव्हांजी मर्ज़ी। उन लोटे वारे फ़क़ीर मुसलो विछाए करे बरकातूं नफ़िल पढ़ी करे अल्लाह जी दरबार में अर्ज़ कयो, मुंहिंजा मालिक ख़ालिक मूंखे त घुरण नथो अचे। हिन वलियनि जंहिं वसीले जे सदके तोखां घुरियो आहे त महिरबानी करे उहो वसीले जे सदके असांखे मानीअ जी महिरबानी कर, नगर जी महिरबानी कर। अञा उन लोटे वारे फ़क़ीर दुआ घुरी बस कई त हुननि वलियनि दुआ घुरी त हिकु दस्तरखान लथो हो, पर हिन दुआ घुरी त 2 दस्तरखान लथा। जॾहिं जो 2 दस्तरखान लथा त उन अल्लाह जे वलियनि हिननि खां पुछे, तव्हां त चओ, तूं त चवे पियो त मूंखे त घुरण दुआ बि न घुरण ईंदी आहे, हे ॻाल्हि छा आहे? के ॻाल्हि इहा आहे त मां जॾहिं हथड़ा बुलंद कया, घुरण त कोन पियो अचे न, घुरण जो न पियो अचे त मां अल्लाह जी दरबार में इहो अर्ज़ कयो त मुंहिंजा मालिक हिन वलियनि जंहिंजे वसीले तोखां घुरियो आहे उन जे वसीले महिरबानी कर असांखे मानी ॾे।
उन्हनि फ़क़ीरनि चयो त तोखे ख़बर आहे त असां वसीलो कंहिंजो घुरंदा आहियूं न ॿुधायो उन अल्लाह जे वलियनि ॿुधायो जेको पीरनि जे पीर दस्तगीर जे दर ते लोटो खणी मुसाफ़िरनि खे वज़ू कराईंदो आहे उन जो वसीलो वठी अल्लाह खां घुरंदा हूं मुंहिंजा मालिक जेको दस्तगीर जे दर ते लोटो खणी ड्यूटी ॾे थो इन जो वसीलो असांजी दुआ क़बूल कर हथड़ा खाली न भरा उन खां तां निकिरी वई त असां समझी न सघियासीं जे लोटे जे सदके ड्यूटीअ जे सदके रब पाक जेको वसीलो दस्तगीर जे नौकर जो ॾींदो वेंदो आहे रब उन जा हथड़ा खाली कोन भराईंदो मुसलमान निशा अर्ज़ करे त एकादरी तो असां बि समझूं दस्तगीर जो मुरीद कादरी जेको आहे रब पाक हुन जो मक़ाम बुलंद कयो आहे